वारी ॻाल्हि सच निकिती न त मुंहिंजो चवणु न तो हाणे हिक ॿिए जा मथा फाड़िया अथऊं। अदा ही मुंहिंजो हशर सावल ऐं रुस्तम वारनि कयो आहे। बाबा छेड़ो त जी छेड़ो हनीफ वण तूं माल सां काए वेजाई। बाबा तू हाणे घर खां ॿाहिरि न निकिर, असां छेड़े खे वधाए आया आहियूं। रमजान तुझे पुटन मुझे पी ऐं मुझे भाव खे मारियो आहे। मुझे अंदर में बदले जी बाहि भरी रही आहे। बाहि जाबिर हनीफ माल सां वियो अलाए छो हेॾी देरि कई अथई। बाबा हनीफ माल खे चङी तरह खाराए पीआरे ड्रो कराए पोइ माल सां मोटी ईंदो, तूं टेंशन न कर। बाबा पुट पंहिंजो आहे, हनीफ माल सां ज़रूरु ईंदो। बाबा जानवर आहे, किथे बि वञी सघनि था। हनीफ पुट माल ख़्याल सां काया आहिनि। हा बाबा माल काए आहियां, खाराए पीआरे ड्रो कराए हाणे ॿधी छॾियो। पुट सावल ज़मीननि जो हाणे ख्याल रखो। बाबा आख़िर असांजी ज़मीननि खे छा थियो आहे जो असां पंहिंजी ज़मीन जो ख्याल रखो? असांजो फसल हाणे तयारु आहे, किथे न जाबिर वारनि जी मेयूं असांजो फसल में घिरी अचनि। छा जाबिर वारनि जी मेयूं? बाबा असांजे तयारु फसल में कीअं घिरदियूं? बाबा असां ॾींहुं राति महिनत करे पंहिंजी ज़मीन खे आबाद कयोसीं। जेकर असांजी ज़मीन में कंहिंजो बि जानवर आयो न त हुनखे ज़बह करे छॾींदासीं। बाबा मां जबार वारनि खे सम्झाईंदमि हू पंहिंजी ढोरनि जो ख़्यालु रखनि, किथे उन्हनि जी ढोर असांजी ज़मीन में घिरी न पवनि। पुट सावल तूं मुंहिंजो वॾो पुटु आहीं, ॻोठो में चङी तरह रहो। मुंहिंजे ॿाहनि ॾे ॾिसो ॿेली, कंहिंसां झेड़ो झेड़ो न कयो। बाबा असां कंहिंसां बि झगड़ो न कंदासीं, पर असांजी ज़मीन में जंहिंजो ढोर आयो न त असां ढोर सां गॾु उन खे बि मारे छॾींदासीं। बाबा मुंहिंजे हथनि ॾे ॾिसो ॿेली, हथ थो ॿधाऊं। बाबा तुंहिंजी ॿाहुनि ॾे बि ॾिठोसीं ऐं तुंहिंजी इज़त ॾे बि ॾिठोसीं। जेकर उन ज़ालिमनि जो तयारु फसल में माल लहंदो त उन्हनि छा थींदो? बाबा मां तोखे ॻाल्हि कयां सिधी, पोइ असां हुन सां घटि कोन कंदासीं। अचो था मूंसां। कमाए कहिड़ो कमु अथई ॿुधाए। जाबिर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी पंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। असांजो हिन वक़्तु फसल तयारु थी चुको आहे। जेकॾहिं तव्हांजो माल असांजे फसल में नथो न त तव्हांजे लाइ भलो न थींदो। सावल जेकॾहिं तव्हांजो फसल तयारु आहे त पंहिंजे फसल जो तव्हां पाण ख़्यालु कयो। बाक़ी असांजा जानवर ज़मीन में पया ईंदा। सावल असीं पंहिंजे ढोरनि खे ज़मीन में चरंदे था ॾिसूं। बाबा उहे साज़ी आहिनि, उहे ॻोठ में सरेआम घुमंदा। बाबा हिन में जहिड़ी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हू जानवर आहिनि, किथे बि वञी सघनि था। जबर जेकर इहा ॻाल्हि आहे न जेका असांजी ज़मीन में को बि ढोर नथो, चाहे तव्हांजो हुजे या ॿिए कंहिंजो, हुनखे मारे छॾींदासीं। मारे रुस्तम ॻोठ में झेड़ो झेड़ो न कयो, हरू भरू नंढी ॻाल्हि खे वॾो न कयो। हनीफ
भुल में भी असांजो ज़मीन ॾे मालिक हिन अचिजांइ जे माल समेत तोखे बि गुम कंदा सही। बाबा असांजूं मेयूं तव्हांजे ज़मीन में न आहिनि ईंदियूं। जानवर आहे जे अची वियूं त उनमें छा थी वियो? जाबिर असांजो जेको फर्ज़ हुयो उहो असां तव्हांखे ॿुधाए छॾियोसीं। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। सावल असांजा जानवर ॻोठ में घुमंदा ऐं हर तरफ़ घुमंदा। ओए झेड़ो जी झेड़ो। ठीक है जबर जेकर इहा ॻाल्हि आहे न, जेकर असांजी ज़मीन में कंहिंजो माल नज़र आयो त पोइ उहे पंहिंजे नुक़सान जा ज़िम्मेवार पाण हूंदा, न त जा सिर कलम करे छॾींदा। रुस्तम, जेकर तव्हां असांजे ढोरनि खे मारियो न, पोइ तव्हां असां कबीला ई जहिड़ो आहे, कबीला ई। सावल असां हिन ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं। बाक़ी हिन ॻोठ में असांजो माल ईंदो। जाबिर इहो त पोइ वक़्तु ॿुधाईंदो। ॾिसूं था कीअं तव्हांजो माल ज़मीन में अचे थो। अचो था मूंसां। रमज़ान छा हाल आहे? ख़ुशि आहियां बाबा। रमज़ान पंहिंजे पुटनि खे सम्झाइजे वतन जा ॻोठ में झेड़ो झेड़ो कंदा। ॾिस मां तो ॿहूं थो ॿधां। थोड़ा असां ग़रीब आहियूं, तुंहिंजा पुट झेड़ो झेड़ो कंदा था वतन, तॾहिं असां तोखे ॿाहूं था ॿधूं। पंहिंजे पुटनि खे हिदायत कर। रमज़ान जे तो माल खे घर में ॿधी छॾो, अहिड़ी नौबत ईंदी ई कान। ठीकु आहे, मां बि पंहिंजे पुटनि खे हिदायत कयां थो, तूं बि पंहिंजे पुटनि खे हिदायत कर। नवां जवान आहे न। अॼु बाबा लेट कयो आहे दा? अलाए हेॾा ख़बर न आहे। बाबा ईंदो जल्दी आहे, पोइ अलाए छो न आयो अञा। इहो बाबा दा बाबा अॼु देरि करे आयो आहियां, ख़ैर त आहे? हा पुट, ॻोठ में रमज़ान मिली वियो, मिड़ई झूनो आगे पोइ ॻाल्हाए पियो। बाबा आख़िर रमज़ान त तोसां मिलियो, उन छा ॻाल्हि कई? असांखे बि त ख़बर कोन्हे न बाबा। बाबा चाचा रमज़ान तोखां वधीक होशियारु आहे। असां हुनखे सॼो सम्झाए छॾियो आहे त पंहिंजे ढगनि खे झले छॾ त असांजे फसल में निकिरनि, न त हिते वॾो झेड़ो थींदो। अदा सावल असां पंहिंजी हाणे मयार लाहे छॾी आहे। बाक़ी जाबिर वारा आया न, उन्हनि जे लाइ सुठो कान थी। पर आख़िर एॾा बि चरिया न थियो, हिकु ॻोठ जा आहियो। दा बाबा खे डिॼी छो तूं? जेके ढिंगर फातो आहे त असां पंहिंजो पाण छॾाईंदासीं। अदा कुलण तूं हिते बाबा सां वेह ऐं मां रुस्तम सां ज़मीन खां चिटाणी चओ। दादा अदा वॾा, अॼु मूंखे बाबा परेशान थो लॻे। ज़रूर काई ॻाल्हि आहे, तव्हां खां पुछी त ॾिसो। वाकई बाबा तव्हां परेशान लॻो था। छा भला ॻोठ में तव्हां सां का ॻाल्हि थी आहे छा? जेकॾहिं थी आहे त बाबा त ॿुधाए। पुट ॻोठ जे ॿाहिरों मिलियो मूंखे कोड़ो, चए पियो दरअसल असांजो फसल तयारु आहे, माल पंहिंजो ॿधी छॾो। अदा जेकॾहिं रुस्तम वारनि असांजे माल खे हथ बि लाथो न, उन्हनि जो जिस्म चीरे उन्हनि जे हॾनि खे पेट्रोल सां ॿाहिरि छॾींदुसि, पेट्रोल सां। बाबा तूं छो तो परेशान थी? मां कल्ह बि माल खाए वियुमि, हू असांखे कुझु बि न चवंदा। तूं छो अदा वारनि खे परेशान कयो आहे? बाबा असांजो माल हरगिज़ उन्हनि जी बनी में वेंदो। ऐं हा, असांजे माल खे उन्हनि खे आंगुर बि रखी न त आऊं उन्हनि जा हथ कपे अपाइज बणाए छॾींदुसि। अपाइज त पोइ झेड़ो त जी झेड़ो। हाणे वञी माल काए उन जी ज़मीन में वञी बीह।
ॾिसूं दादा सां तव्हांजो उहो जहिड़ो कीअं था कनि वञो ॿार हल तालू ज़मीन ते ॾिसूं ते मुड़ुस मुड़ कीअं था सां जहिड़ो करनि वेहो एॾा ठाहूका न थियो वेहो जहिड़ो जहिड़ो था कंदा तो वेहो बाबा असांखे तूं वीचार ते रुस्तू जा चङा मंजूस चङा ख़बर आहे तव्हांजी एॾा ठाहूका था थियो वेहो बाबा असां एतिरा बुज़दिल बि न आहियूं जो उन्हनि जो सरियाम धमकियूं सां ॿुधूं असां आशिकनि जी ओता कई लॻिया अलाए छो असां ते सड़ियो पियो ही असां आशिकनि जी ओता कई चढ़ी आशिकनि जी ओता कई लॻिया अलाए छो ही अलाए छो असां ते सड़ियो इन्हनि खे बि शैतानी में मुंहुं अॻे थी सॼी मुल्क भरियो वतो आहे असां आशिकनि जी ओता कई लॻिया अलाए छो असां ते सड़ियो पियो कंहिंखे दुखायूं न कंहिंखे सता ही पर फसल में वञे थी अरे कंहिंजी में वञी कंहिंजी में वञी रमज़ान जो सच्ची ॿुधाए कंहिंजी में वई हल 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 ओ सलामी हुजे सनम जो अरे हेॾे आशिक बचड़ा अरे तोखे शर्म नथो अचे असांजे ज़मीन में मेयूं घिरी वञ अरे को जानवर आहे वञी सघे थी छा पियो अरे हेॾे सवाल इहो सुठो नथो करे अंधो हाणे असांजे साम्हूं फसल में तुंहिंजो माल बिठो आहे आशिक मजबूर आहे अरे बेज़ुबान सादार आहे हिन खे कहिड़ी ख़बर तव्हांजी ज़मीन या असांजी ज़मीन आहे अरे हो तोखे ज़बान न तोखे ज़बान न आहे हा बेज़बान तोखे ज़बान न आहे हा सावल जेकॾहिं न मुंहिंजे भाउरनि खे ख़बर पई त हू तव्हां ॿिन्हिनि खे ज़िंदा कौन छॾींदो कौन अरे ज़मीन पुट ख़ैर त आहे ॾाढा परेशान आया आहियो मूंखे बि त ॿुधायो बाबा असां जाबेर ऐं जब्बार खे सम्झायोसीं त असांजे फसल में माल न अचे त हुननि पोइ बि असांजो चवणु न वरितो बाबा बाक़ी असां हनीफ खे अहिड़ो सटको ॾेई आया आहियूं न त सॼी ज़िंदगी यादि रखंदो हू अरे बाबा तव्हां छा कयो तव्हां जहिड़े खे त वधाए छॾियो त वधाए सावल असां त उन्हनि खे कुटे आयासीं हाणे असांखे पंहिंजी होशियारी खपे माना तव्हांखे मुंहिंजी अछी ॾाढ़ी जो बि ख़्यालु न थियो न उम्मीद थियो न जंहिं ॻाल्हि जो आख़िर मूंखे भाव हुयो बाबा तूं हाणे घर खां ॿाहिरि न निकिर असां जहिड़े खे वधाए आया आहियूं बाक़ी उन्हनि खे ॾाढो शौक़ु हुयो जड़े जो अॼु उहो बि शौक़ु पूरो करे आया आहियूं मां घर में रहां बि केतिरो रहां अगरि इन करे मां तव्हांखे झड़ींदो हुयसि ओ बाबा तूं परेशान न थी जेकॾहिं उहे असांजे साम्हूं आया न त बाबा हिते तूं लाशनि जा ढेर ॾिसंदे ढेर पूरा हिते घटि असां बि कोन कंदासीं बाबा तव्हां खामखा परेशान न थियो अदा तू ही समझा बाबा के बाबा तू दिल जाए कर असां आहियूं न तू माफ़ करे घर में वेही रहो दिल जाई कर
हनीफा या तुझी हालत कही कही आहे हाथ वाय तोखे अदा ही मुंहिंजो अशर सावल ऐं रुस्तम वारनि कयो आहे छा सावणे रुस्तम उन्हनि जी इहा मजाक बाबा ॾिस तूं असांखे छॾींदो आहे न अंत कयो न असां उहे दादी असांजे भाउ खे ॾाढो करे तूं अदा हनीफ जो हशर ॾिस उन्हनि हनीफ सां कहिड़ो हशर कयो आहे असां हुननि जे घर में घिरी कौड़े ऐं जेको बि पुटु आयसि उनखे मारे छॾींदासीं मारे उन्हनि पाण खे सम्झियो छा आहे अदा असांखे करणो ई घुरिजे न त असां बुज़दिल थींदासीं बुज़दिल पुट हनीफ तोखे छो कुटियो अथऊं का ॻाल्हि हूंदी न बाबा माल उन्हनि जे फसल में लथो मां वेठो हुयमि पोयों अची बंदूक जा कुंदा कया अथऊं मां वारी ॻाल्हि सच निकिती न मुंहिंजो चवणु न वरितो हाणे हिक ॿिए जा मथा फाड़िया अथऊं ॻाल्हि सची थी न केतिरो चयो मां माल ॿधे छॾो हनीफ उन्हनि तुंहिंजो मथो फाड़ियो आहे न हाणे उन्हनि खे असां ख़तम करे छॾासीं असां हाणे उन्हनि जे घर वञूं था तूं दिलजाए कर ॾिसूं था हाणे केरु केरु थो मरे बाबा तुरी जी पटी करा जबार जी बेटा हलूं था कोठले जेको बि नज़र आयो न कयूं था पूरो अच वारा पुट सावल ऐं रुस्तम जंहिं मुंहिंजे भाउ खे बेदर्दी सां मारियो आहे और तो कन जो वक़्त ते मां कोन पुगुम हुन जा ईअं टुकर टुकर करे छॾिया शायदि हुनखे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो जाबिर आहे ऐं जाबिर उहो जबल आहे जेको हुन सां टकराईंदो आहे उहो रेज़ा रेज़ा थी वेंदो आहे रेज़ा जब्बार तो असां घर में घिरी करे वॾी ग़लती कई आहे जाबिर मारणो थी न मार पंहिंजो वक़्तु ज़ाया न कर सीनो खुलियो पियो थी हलाए गोली जेकॾहिं सावल ऐं रुस्तम न आहिनि ठीकु आहे तुंहिंजो मरण बि फर्ज़ आहे फर्ज़ ताजे घर में जबार वारा घिरी करे तुझे पियो के भाग के मारे छड़ियो है छा पकी रहियो आहे अरे झटपट सच तो ॻाल्हाई तूं हा अदा अच कोई रुस्तम इन्हें के छो एक दफा मूंखे जो नालो ॿुधाए मूंखे नालो ना एक जगह नालो ॿुधाए था
रुस्तम मूंखे कसम आहे मुंहिंजे भाउ जी लाश जो ऐं बाबा जो जेसिताईं हिते जाबिर ऐं जबार जो रत न पींदुसि न मूंखे सकून न ईंदो। तो ठीक है था, ठीक है जी, वचन कर मूसा बाबा आया था जो बोला। बीजो लाश चकरण खां अॻु में बिजरो जगह वक्त के विक्षेप में जाए ना तो कॉलेज तसीरो बराबर का चली साईं बराबर। हनीफा जिताइलिस मुझे यकीन में जिताइलिस। रमजान तुझे पुटन मुझे पीए मुझे भाव के मारियो आहे मुझे अंदर में बदले जी बाहि भरी रही है बाहि। सावल मुंहिंजा पुट ईअं नथा थी सघनि, तोखे मारणो आहे त भले चक मार, तूं कूड़ थो ॻाल्हाए सावल। अञा मां कूड़ थो करियां? रमजान तुझे मौत जो घंट लगी रहियो आहे हाणे। बाबा बाबा कौन-सी बात है सावल तो मुझे बाबा के मारे तो मौत का दाव दिया मौत के। अरे बस कर दूसरा सर तो कभी तुझे पियो सा कच्चे मारी जाती कच्चे। यार जुल्म थियो तव्हांजे पीउ भाउ खे सावल मारियो आहे। बाबा 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 ही चाहती हो बाबा। हनीफा 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 अरे जब बापू देर छा दिया है और सजा दुश्मन है आते हैं उसे सामने रुस्तम नहीं दो।
अरे तू मुझे पियो जो कातिल ही कातिल है। यूं तो मुझे भी कत्ल फैलाए, मुझे अंदर में बदले जी बाहर भरी है बाहर। ओ यार मरना दे थी। अजकल जा जवान भाऊ अजकल जा जवान ॾिसो कंहिंजे चयन ते अची पंहिंजा खानदाननि जा खानदान तबाह कयूं। ख़ुदारा नौजवाननि खे मां हिकिड़ी अपील कयां थो त कंहिंजे चवण ते अची पंहिंजा जुगा तबाह न कजो। रहम कर मुंहिंजा मौला, रहम कर। हिन फिल्म खे ॾिसी तव्हां हिकु इबरत कयो। अजकल जा नौजवान नसल कुछ न बुधदान न सोचदान न समझदान, कंहिंजे चवण ते थोरी मिल्कियत ख़ातिर अची पंहिंजा खानदान तबाह कंदा आहिनि। ज़मीन माल मिल्कियत इते ई रहिजी वेंदी, वेंदा त ख़ाली हथ खणी वेंदा। ख़ुदारा पंहिंजे नसुलनि खे बचायो, पंहिंजे मिल्कियतनि ते एतिरो फोकस न कयो। प्यार मोहबत कयो, इख़लाक़ कयो, इज़त कयो।